जेकबाबाद भरिसां आबाद थाणे जे कैडेट कॉलेज वटि वाक़े शिकारपुर रोड ते सखर खां जेकबाबाद ईंदड़ कार ऐं ट्रक में टकर थी पियो, जंहिं करे कार में सवार सखर वासी हाजन अब्बासी ड्राइवर समेत घर जे 7 भाती समेत ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील, छा तफ़सील आहिनि? जी, जेकाबाद आबाद थाणे जी हद में जेको आहे हिकु इंतहाई अफ़सोसनाक उते वाक़ियो जंहिंमें पेश थियो आहे। कैडेट कॉलेज जे भरिसां जेको आहे कार ऐं ट्रक में जेको आहे ज़ोरदार टकर थियो आहे। सखर खां जेकाबाद ईंदड़ कार जो जेको आहे त ट्रक सां ज़ोरदार टकर जंहिंमें थियो आहे। कार ते सवार 7 माण्हू ॿुधाए पिया वञनि जेके आहिनि हाजन अब्बासी समेत जेके आहिनि सख़्तु ज़ख़्मी थिया आहिनि। 7 जेके माण्हू ज़ख़्मी जंहिंमें थियल आहिनि उन्हनि खे जेको आहे उतां जा इलाइक़े वासी जेके शहरी आहिनि उन्हनि गॾराए करे सिविल अस्पताल जेको आहे उन्हनि खे मुंतक़िल करायो आहे। जॾहिं होॾां जेको आहे तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आबाद पुलिस जो चवणु आहे त असां जेको आहे त ट्रक खे जेको आहे पंहिंजी टेविट में वरितो आहे। हिकु जवाबदार जंहिंमें ख़लील अहमद जेको आहे उनखे बि असां गिरफ़्तार करे वरितो आहे। जी महिरबानी जमील, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।